नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ के सोबो डेरो का ख़बर ॾींदा हलूं। सोबो डेरो शहर जे रवासी मौला बख्श होत अयाज़ अली होत पंहिंजनि मासूम ॿारनि खे साण करे पुलिस एहलकार ज़हूर उर्फ़ इमदाद होत इक़बाल होत ख़िलाफ़ एहतिजाज कयो। हिन चयो त पुलिस एहलकार जा भाइर बदीन ज़िले जे कीरियो घंवर थाणे ते ॿिनि क़त्ल केस जा रूपोश आहिनि। पुलिस एहलकार जो पीउ इक़बाल होत नामी गिरामी ॾुआरी आहे। इलाइक़े वासियुनि खे बि ख़बर आहे इक़बाल होत असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ ऐं पंहिंजनि हक़नि तां हथ खणण लाइ सोबो डेरो थाणे ते ऐं कोर्टनि में कूड़ो मन घड़त मासूम सगीर न्याणी रुखसाना धी हिम्मत अली मशहूरी जे अगवा जी कोशिश जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे। ॿिए तरफ़ न्याणी रुखसाना जे पीउ हिम्मत मशहूरी चयो त मुंहिंजो सहुरो ड्रामेबाज़ ऐं ॾुआरी क़िस्म जो माण्हू आहे। मुंहिंजी धीउ रुखसाना जे अगवा जी कोशिश जो कूड़ो ड्रामो ठाहियो अथसि जंहिं में का बि सदाकत न आहे। मुज़ाहिरीन चीफ जस्टिस हाई कोर्ट IG सिंध SSP खेरपुर खां घुर कई आहे त इंक्वायरी कराए ड्रामेबाज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी क़दम खणी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो awami news hd।